अहम ख़बर शामिल कंदासीं। बलोचिस्तान के वॾे वज़ीर ख़िलाफ़ बेइतमादी रिथ जमा कराई वई आहे। बेइतमादी रिथ जाम कमाल यार मोहम्मद रिंद ज़हूर बुलेद बेइतमादी रिथ ते 14 माण्हुनि सहियूं कयूं आहिनि। अॻूणे वॾे वज़ीर जो चवणु हो त बलोचिस्तान के मुकमल तौर ते नज़रअंदाज़ कयो वियो आहे। तासिर ॾिनो पियो वञे त असां बि उन ज़ुल्म में शामिल आहियूं, पर ईअं न आहे। अहम ख़बर बाबति आगाह कयूं पिया नाज़रीन। बलोचिस्तान के वॾे वज़ीर ख़िलाफ़ बेइतमादी रिथ जमा कराई वई आहे। अवांखे आगाह कयूं पिया बेइतमादी रिथ जाम कमाल यार मोहम्मद रिंद ऐं ज़हूर बुलेदी जमे कराई आहे। बेइतमादी रिथ ते 14 माण्हुनि सहियूं कयूं आहिनि। अॻूणे वॾे वज़ीर जो चवणु हो त बलोचिस्तान के मुकमल तौर ते नज़रअंदाज़ कयो वियो आहे। तासिर ॾिनो पियो वञे त असां बि उन ज़ुल्म में शामिल आहियूं, पर ईअं न आहे। बेइतमादी रिथ बलोचिस्तान के वॾे वज़ीर ख़िलाफ़ जमा कराई वई आहे। बेइतमादी रिथ ते जाम कमाल यार मोहम्मद रिंद ऐं ज़हूर बुलेदी जमा कराई आहे। बेइतमादी रिथ ते 14 माण्हुनि सहियूं कयूं आहिनि। अवांखे आगाह कयूं पिया। अॻूणे वॾे वज़ीर जो चवणु हो त बलोचिस्तान के मुकमल तौर ते नज़रअंदाज़ कयो वियो आहे। तासिर ॾिनो पियो वञे त असां बि उन ज़ुल्म में शामिल आहियूं, पर ईअं न आहे। अपडेट कयूं पिया अहम ख़बर बाबति। बलोचिस्तान के वॾे वज़ीर ख़िलाफ़ बेइतमादी रिथ जमा कराई वई आहे। बेइतमादी रिथ जाम कमाल यार मोहम्मद रिंद ऐं ज़हूर बुलेदी जमा कराई आहे। बेइतमादी रिथ ते 14 माण्हुनि सहियूं कयूं आहिनि। अॻूणे वॾे वज़ीर जो चवणु हो त बलोचिस्तान के मुकमल तौर ते नज़रअंदाज़ कयो वियो आहे। तासिर ॾिनो पियो वञे त असां बि उन ज़ुल्म में शामिल आहियूं, पर ईअं न आहे।